अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असां आया आहियूं ॻोठ हाजी आदम कलर में, जिते दीनी दर्सगाह आहे। उन हवाले सां हिकु रिपोर्ट ठाही आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी, पर पसंदि सां गॾु इन दीनी दर्सगाह सां ताउन ज़रूरु कजो। जीअं अॼु असां पहुता आहियूं मस्जिद व मदरसा हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॻोठ हाजी आदम कलर में। ही तव्हांखे जेको ॾेखारे रहिया आहियूं मस्जिद शरीफ़ आहे। ॾिसो, बिल्कुलु ही इन जा विज़ू खाना आहिनि। असां मस्जिद जे अंदरि दाख़िल थी विया आहियूं। ही विज़ू खाना आहिनि ऐं हिन पासे ही आहे मस्जिद, जेका अञा पलस्तर खां महरूम आहे। ऐं तव्हां ॾिसो त बिल्कुलु काफ़ी कम रहियल आहे। जी नाज़रीन, विज़ू खाननि जी बाला ॾिसो। ही हिन पासे मदरसे जी जॻह आहे। बिल्कुलु हिते मदरसो ठाहियो वेंदो, जेको रोड जे ॿाहिरें हिसे ताईं मदरसो थींदो। जीअं पीलरनि ते खॼंदो, उहो त नक्शो बाद में ईंदो। ऐं तव्हां ॾिसो, ही मस्जिद जेका पलस्तर खां महरूम आहे, अंदरि टाइल जी ज़रूरत आहे, फिटिंग जी ज़रूरत आहे, पाणी जी ज़रूरत आहे। साफ़ु पाणी हिते मुयसरु कोन्हे। ऐं तक़रीबन सोलर सिस्टम ऐं लाइट, गीज़र वग़ैरह तमामु शयुनि जी ज़रूरत आहे। ऐं बिल्कुलु ॾिसो त ताईं मौलवी साहब जेको आहे ॿारनि खे पढ़ाए रहियो आहे। ऐं तव्हां पाण ॾिसिजो। जी नाज़रीन, हाणे तव्हांखे मस्जिद जो मुतालिक़ ॿुधाईंदो साईं अब्दुल्ला कलर साहब। त मस्जिद ऐं मदरसे खे किन शयुनि जी ज़रूरत आहे। अचो साणु ॿुधूं था। ऐं मुखी हज़रात खे वरी गुज़ारिश कंदासीं कि मस्जिद ऐं मदरसे सां ताउन ज़रूरु कनि। अचो ॿुधो। अब्दुल्ला जे तामीर मस्जिद व मदरसा अब्दुल्ला बिन मसूद ॻोठ हाजी आदम कलर खां मूंखे हज़रात खे गुज़ारिश करियां थो त इन मस्जिद में तमामु टाइल्स, मार्बल्स ऐं जेको आहे सो सॼो सिरूं आहिनि, जेको आहे सो लाइट जो सामान ऐं पंखा वग़ैरह ऐं ॿियनि शयुनि जी ज़रूरत आहे। ऐं मदरसे में सॼो सीमेंट, रेत जी ऐं सिरूं ऐं दरवाज़ा वग़ैरह जी ज़रूरत आहे। ऐं मदरसे जे हलाइण लाइ जेके तमामु मुश्किलातूं आहिनि, जंहिंमें उस्तादनि जी पघार ऐं उन खां अलावा जेको सो मुसाफ़िर तलबान लाइ जेको सो राशन वग़ैरह जी तमामु ज़रूरत आहे। हिन लाइ मूंखे हज़रात खे गुज़ारिश आहे त हिन में भरपूर ताउन कनि। अल्लाह साईं हुनखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए।